सिद्दीक़ अकबर बीठो जे हिकड़ो काफर हजरत अबू बकर के गारियों पीड़ी सोनो सिद्दीक़ चुप खामोश काफर पे गारियों दे अबू बकर चुप बीठो आ हुजूर जो लंघिया काफर जा गुथा लफ्ज़ ॿुधो अबू बकर जी चुप ॾिठो हुजूर खिलण लगा कुर्बान सदके वञा सोना तुझे खिलण महबूब खिलिया अबू बकर सही सही नेठ वरंदी ॾिनी अबू बकर में गारिन ॾियण वारे के वरंदी ॾिनी त साईं जन फेरायो ऐं हुजूर अॻियां बीठा न अबू बकर समझी वियो त मुंहिंजी वरंदी ॾियण पुनल खे न वणी आहे पुठियों डोड़ंदो आयो या रसूल अल्लाह हुन गारियूं पे ॾिनियूं तव्हां चुप कयूं खिलो पिया तवा बीठा रहा मुस्कंदा रहा खिलंदा रहा मुंह वरंदी ॾिनी आहे त तव्हां नाराज़ थी हलियायो छो अभी वे ॻाल्हि कहिड़ी आहे साईं फरमाया त अबू बकर जेॾी महिल काफ़र तोखे घटि वधि पे ॻाल्हायो तूं चुप कयूं बीठो हुए ओॾी महिल अल्लाह मलाइक मोकिलिया जेके तुंहिंजे पारां फ़रिश्ता पिया जवाब ॾियनि पर जेडी मल तो वरंदी ॾिनी ओडी मल रहमत जा मलाइक वापस मोटी विया विच में शैतान अची वियो पोइ जिते शैतान हूंदो आहे उते अल्लाह जो नबी न बीहंदो आहे तॾहिं मां वापस थी आयुसि हू चवनि तूं मचो वाता वराए अग अगराई जो करे खता सो खाए पलव में पाए हलियो कीने वारो की न की कीने वारा बुग्ज़ वारा न पिराइंदा न घटंदा जिनमें सबुरा साफा सोने नबी जे सुन्नत शरीयत ते हलण वारा सब्र करण वारा उन्हनि जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार